नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सिमरो संजा सैयद लाठी हेडलाइन से कराची में क़त्ल थियल सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान महर जो मड़ ज़हरी यासीन वेझो अबाणे ॻोठ पहुचण ते इलाइक़े में सोग वारो माहौल। मक़तूल इरफान अली महर की जनाज़ नमाज़ अबाणे ॻोठ अदा कई वई। जनाज़ नमाज़ में वकील बिरादरी सियासी समाज अगवाड़नि तोड़े ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। वकील बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जो इरफान अली महर के कातिलनि खे गिरफ़्तार लाइ लाश रोड ते रखे एहतिजाजी मुज़ाहिरो। इरफान महर के कत्ल में मुलस जवाबदारन की गिरफ्तार किया वञे। वारसन जो मुतालबो इरफान महर के कत्ल खिलाफ सॼी सिंध में वकील बिरादरी सरापा एहतिजाज पिणियल। सिंध हाई कोर्ट ऐं ॿियनि अदालतुनि में कार्रवाइयूं मुअत्तल। मुल्क में कोरोना वायरस के 8 मरीज फौतन जो अंग 28,745 थी वो। 24 कलाकनि दौरान 377 नवा केस रिपोर्ट। हाकारी शरह बुढ़ी ढाई 85% रही। मलीर में गुलशन अदीर वेझ क़ौमी शाहराह ते ट्रक के टक्कर में मोटरसाइकिल सवार फोती वियो। फोती की सुञाणप राशिद मिनाज़ तो रसी। गुड्डू भरिसां पंजाब के इलाइक़े मोहम्मदपुर में इंडस हाईवे ते खौफनाक हादसो। मुसाफ़िर कोच कार ऐं ट्रैक्टर में टक्कर, 2 ॼणा फोत 3 ज़ख़्मी। मुबारकपुर वेझो ॻोठ हुरमत कहर में घर तकरार था पुट था माओ क़त्ल। कामिल कहर पंहिंजी मां सबाई खातून के पिस्टल जा फायर करे फरार थी वियो। मेड़ वेझो ॻोठ गंजा जो रहवासी अब्बास हाकानी फर दौरान मुज़ाहिमत हथियारबंद न था क़त्ल। फोती जो लाश तालका अस्पताल में पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया के सर 5 दिसंबर ते इलम फिरायो। सिंध सवारी जे सिरे हेठ सकाफ़ती ईद मल्हाइण जूं तैयारियूं चोट चढ़ियल। समूरी सिंध में सकाफ़ती रंग नरवार थी पिया। सिंधवासियुनि पारां सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध के नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती प्रोग्राम मच कचहरियूं ऐं जागरता रैलियूं कढण जो सिलसिलो जारी।